इस्लामाबाद कोर्ट पीपीएमए ने संदसि ॿिनि घरवारनि ऐं पुटु फरूख शाह ऐं सूबाई वज़ीर अवैस कादिर शाह खे सुभाणे तलब करे वरितो आहे। सुप्रीम कोर्ट में अॻूणे अपोज़िशन लीडर ख़ुर्शीद शाह जी ज़मानत दरख़्वास्तनि ते ॿुधणी थी। ख़ुर्शीद शाह जे पेश न थियण ते अदालत संदसि वकील फारूक एच नायक मथां कावड़ जो इज़हार कयो। अदालत ख़ुर्शीद शाह जे ॿिन्ही घरवारनि खे तलब करे वरितो। संदसि पुटु फरूख शाह ऐं सूबाई वज़ीर अवैस कादिर शाह सूदो ॿियनि जवाबदारनि खे बि पेश थियण जो हुकुम ॾिनो। अदालत चयो आहे त जिन जवाबदारनि खे ज़मानत रद्द करण जा नोटिस जारी थिया आहिनि उहे सुभाणे अदालत आॾो पेश थियनि। ॿुधणी दौरान रिमार्क्स ॾींदे जस्टिस सरदार तारिक चयो त बदकिस्मतीअ सां हुकूमतूं तब्दील थियण सां नेब जे रवैये में बि झुकाव अची वेंदो आहे। केतिरनि ई केसिस में नेब अपील बि दाख़िल कराइण खां इनकार कयो आहे। हुन पंहिंजे रिमार्क्स में वधीक चयो त मुख़ालिफ़ खे नेब में फासायो वेंदो आहे। असां ऐं तव्हां सभु नेब जी गैर जानिबदारी ॼाणूं था। अदालत धुरियुनि खे नोटिस जारी कंदे ज़मानत दरख़्वास्त ते ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी करे छॾी।